सरोवेच सजावली। मशहूर शाइर सरोवेच सजावली असुल नालो मोहम्मद सिद्दीक़ 14 मार्च 1937 ते सुजावल वेझो ॻोठ इब्राहिम तारड़े में ख़मीसो ख़ान तारड़े जे घर में ॼाओ। शाइरी जी शुरूआत 1957 खां कयईं। मुख़्तलिफ़ नौकरियूं कयईं। टाउन कमेटी सुजावल जो मुंशी रहियो, उस्ताद बि थियो। मुख़्तलिफ़ टाउन कमेटियुनि में एडमिनिस्ट्रेटर बि रहियो। सरोवेच शाइरीअ में मौलवी हाजी अहमद मल्लाह खां मुतासिर हुयो। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमू आलियूं अखियूं अणबावार 1972 में ऐं ॿियो मजमू ॿई कंदियूं महिराण जूं 2008 में शाया थिया। सरोवेच सजावली माञर पब्लिकेशन ऐं लाड़ पब्लिकेशन जो सरपरस्त रहियो। सिंधियत बि संगत, बज़्म शोराए सिंध समेत मुख़्तलिफ़ अदबी समाजी तंज़ीमुनि सां लाॻापियल रहियो। एमाडी तहरीक दौरान तमामु घणो सरगर्म रहियो। गिरफ़्तार बि थियो। रतड़ो रुआं पई ज़ार, रांझन यार रुसी वें छाखां, माफ़ कजांइ मुंहिंजा मिठड़ा बूढ़े जा बि मयार। ऐं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जहिड़ियूं सिटूं लिखंदड़ सरोवेच सजावली 22 अक्टूबर 2007 ते वफ़ात करे वियो। वफारदा, इबरत न्यूज़, हैदराबाद।